बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है सब ठीक हूंदा। अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, आमीन। त जीअं त अॼु मूं व्लॉग जो शुरूआत कई आहे सुबुह खां, त हीअ सुबुह जी मानी ठाहे रही आहियां। ऐं हीअ अॼु मां मानी जेका आहे सा मक्के जी मानी रेडी कई आहे, अंडे सां गॾु, अंडे जे आमलेट सां गॾु। आमतौर ते कणिक जी मानी जेको आहे सो ठाहींदा आहियूं नाश्ते में, पर अॼु मूं जेको आहे थोरो टेस्ट खे चेंज करण जे लाइ मक्के जी मानी ठाही आहे। सो काफ़ी टेस्टी हूंदी आहे। ऐं अंडे सां गॾु अंडे जो आमलेट, हुन सां गॾु मां चांवरनि जी मानी बि ठाहे वरिती आहे। जंहिंखे चांवरनि जी मानी खाइणी हूंदी चांवरनि जी खाईंदो, ऐं जंहिंखे मकई जी दिलि अचे त मकई जी मानी बि खाई सघे थो। सो मज़ेदार ऑमलेट बि रेडी आहे। सो ही नाश्तो असांजो हुयो। ऐं हिन खां पोइ ही जेको आहे सो मां पंहिंजूं 2 शर्ट्स जेके आहिनि से सिबियूं आहिनि पाण, जेके मां तव्हां सां गॾु शेयर करे रही आहियां। ही लेसिस जेके आहिनि इहे मां पाण सिलेक्ट कयूं आहिनि। ही हिन जूं ॿाहूं आहिनि। ॿाहुनि ते ही मां रिंग्स वारो जेको आहे नई लेस ॾाढी सुठी मार्केट में मूंखे लॻी आहे, मूं वरिती आहे, हिनखे अप्लाई कई आहे। ऐं कुझु ॿियूं लेसिस बि। त अहिड़ी तरह ही जेको आहे शर्ट मूं हीअं तयारु कई, त माशाल्लाह ॾाढी सभिनी खे पसंदि आई मुंहिंजी डिज़ाइनिंग। ऐं इन खां अलावा हिकिड़ी ॿी बि शर्ट मूं रेडी कई, ब्लू जेको आहे सो फैब्रिक जेको आहे लॉन आहे। सो हिन खां अलावा ही जेका आहे सो मूं ब्लू बि रेडी कई आहे। हिन ते बि वाइट जेका आहे सा लेस मां आई आहे। ॾाढी प्यारी ऐं ख़ूबसूरत डिज़ाइन हीअ मूंखे पसंदि आई। हिन खां अलावा फ्लावर्स जेके आहिनि इहे बि मां हिन ते अप्लाई कंदमि। इहे बि मूंखे ॾाढा प्यारा लॻा। सो ही 2 डिज़ाइनूं तव्हांखे कीअं लॻियूं मुंहिंजूं ड्रेसिस। सो काफ़ी जेको आहे सो टेलर खां बि मां कपिड़ा सिबाईंदी आहियां, पर मां पाण बि सुठी सिलाई करे वञा थी। इन करे मां कॾहिं कॾहिं पाण बि जेको आहे सो पंहिंजा कपिड़ा सिबी वठंदी आहियां। सो इन खां अलावा जेको आहे सो हिन खां पोइ जेको आहे सो ही ॾिसो, ही असांजी बेबी आहे नंढड़ी इंशा फातिमा। ऐं ही मुंहिंजो भाइटियो आहे मेहरान अहमद। सो ही टीवी ॾिसी रहिया आहिनि, ड्राइंग रूम में वेठा आहिनि। सो हिन खां अलावा अगरि तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब कजो, तॾहिं तव्हां असांजा मज़े जा व्लॉग्स ॾिसी सघो। ऐं हिन खां पोइ असीं जेको आहे शाम जे टाइम वियासीं, असांजी विज़िट हुई डॉक्टर वटि। तो ही डॉक्टर लाइ आहिनि हैदराबाद में, डॉक्टर फिरदौस मुमताज़ वटि असां वियासीं, जिते चेकअप हुयो, रूटीन चेकअप। ऐं उन खां पोइ वरी असीं मॉल हलिया वियासीं। ऐं मॉल में जेको आहे सो तव्हांखे कुझु शॉपिंग करणी हुई। ऐं हिते ॾिसो आइसक्रीम जी काफ़ी वैरायटी मौजूदु हुई। ऐं असां जेको आहे सो कुझु शॉपिंग कई था, कुझु शयूं नंढियूं वॾियूं शयूं वठणियूं हुयूं। ऐं हीअ आहे चेसअप। त हीअ चेसअप हैदराबाद में खुलियो आहे। ऐं हिन जी जेका आहे से रेट असांखे ॾाढा सुठा लॻा। काफ़ी रिज़नेबल रेट हुया शयुनि जा। ऐं हिते थांवनि जी बि काफ़ी सुठी वैरायटी हुई। कुकवेयर्स ॾाढा मज़े जा मूंखे हिते लॻा। ऐं हिन खां अलावा क्रॉकरी, कटलरी वग़ैरह सभु शयूं मां जॾहिं बि वेंदी आहियां त पहिरियों जेको आहे ज़रूरु थांवनि वारे जेको आहे सो पोर्शन में वेंदी आहियां। सो मूंखे हिते थांव ॾाढा पसंदि आया। ऐं हिन खां अलावा पर्सिस वग़ैरह, हैंड बैग्स, क्लच वग़ैरह इहे बि ॾाढी ज़बरदस्त हिते वैरायटी मौजूदु हुई। ऐं हीअ एक्सेसरीज़ जेके आहिनि से ॿारनि जूं, हेयर एक्सेसरीज़ ऐं ज्वैलरीज़ वग़ैरह इहे सभु शयूं बि चेसअप में मौजूदु हुयूं। ऐं हिते फस्ट टाइम असां आयासीं ऐं ॾाढो सुठो लॻो। ऐं असां कुझु थोरी सी शॉपिंग बि कई ऐं विज़िट बि कई। सो ही ॾिसो कपिड़ा वग़ैरह, स्कार्फ, इहे सभु शयूं बि ॾाढी सुठी वैरायटी मूंखे नज़र आई हिते। ऐं हीअ जेको आहे बाईपास वारे साइड अथव, अगरि तव्हां न विया आहियो त ज़रूरु विज़िट कजो। ऐं उन खां पोइ वरी असीं आयासीं त 7 थी रहिया शाम जा। ऐं मूंखे रात जी मानी ठाहिणी हुई, त मां झटपट जेको आहे सो चिकन जी कढ़ाई तयारु करे वरिती। ऐं हीअ चिकन जी कढ़ाई जी मूं फुल रेसिपी न शूट कई, छो जो मूंखे तकड़ि लॻी पई हुई। ऐं झटपट बसि हिनखे जेको आहे सो मूं ब्राउन जेको आहे सो ऑनियन ब्राउन करे हुन में चिकन विधी
ऐं उन खां पोइ उन में टमाटर ऐं मसाला वग़ैरह मिलाए ऐं मज़ेदार सी कढ़ाई रेडी कई। ऐं मानी जेका आहे सा असां नान ॿाहिरां घुराए वरिता हुया ऐं असांजी डिनर जेका हुई मज़ेदार सी। ऐं जेको आहे सो मुंहिंजे चैनल ते काफ़ी जेको रेसिपीज़ मौजूदु आहिनि कढ़ाई जूं डिफरेंट तव्हां अगरि इंट्रस्टेड हुजो त तव्हां ज़रूरु ॾिसी सघो था। ऐं ॾिसो मां सिंपल जेका आहे सा कढ़ाई रेडी थी कयां। ऐं जीअं त तव्हां सभिनी जी काफ़ी फरमाइश थी त सिंधी में व्लॉग्स ठाहियो, सिंधी में वीडियोस ठाहियो, त मां सिंधी में अॼुकल्ह जेको आहे सो रेसिपीज़ वग़ैरह बि सिंधी में ई जेको आहे सो वॉइस ओवर करे रही आहियां ऐं वीडियोस बि जेके आहिनि व्लॉग्स बि सिंधी में ठाहे रही आहियां तव्हां सभिनी जी फरमाइश ते। त यकीनन तव्हांखे पसंदि ईंदा हूंदा। त अगरि तव्हांखे पसंदि अचनि था त कमेंट में ज़रूरु ॿुधायो त जीअं मां मज़ीद जेको आहे सो व्लॉग्स वग़ैरह ठाहियां सिंधी पंहिंजी मादरी ज़बान में। ऐं हीअ ॾिसो केॾी मज़ेदार चटपटी मुंहिंजी जेको आहे सो कढ़ाई तयारु थी रही आहे। हिन में त तव्हां पंहिंजो ढेर सारो ख़्यालु रखिजो ऐं असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। ऐं थैंक यू फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।